दोस्तों अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद चवंदासीं। अॼु जी अपडेट में हिकु बहितरीन ज़बरदस्त नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं हिन जे वीडियो में। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त साईं निसार शाह जो ड्रामो पापनगर अची रहियो आहे ऐं उमेद अली कलवड़ जो तव्हांखे इंतज़ारु हूंदो या आज़म मिंगल या ॿिया जेका अदाकार कुझु जीअं मतिलबु आज़म मिंगल सां गॾु उमेद अली कलवड़ पको ई हूंदो आहे। बहरहाल हिन चकर उनजो को ख़ासि ड्रामो त नाहे अची रहियो, लेकिन बहरहाल ईद खां पोइ इन्हनि जी एंट्री आहे ड्रामे जी पंहिंजावेरी में ऐं उन खां असद कुरैशी जी हिकु टेलीफिल्म बि अची रही आहे हिन ईद ते। हाणे सुभाणे ईद जो ॾियारो आहे, थी सघे थो हीअ वीडियो मुंहिंजी तव्हां ईद वारे ॾींहुं ॾिसी रहिया हुजो, लेट सां ॾिसी रहिया हुजो, माता ईद हाणे ईद ईद जे ॾियारे ॾिसी रहिया हुजो। लेकिन तव्हांखे नयूं फिल्मां जेकियूं ईद खां पोइ ईंदियूं ईद ते उन्हनि जो कमेंट सेक्शन में लिखिजो तव्हांखे कीअं लॻो ऐं ड्रामो पापनगर केतिरो भलो तव्हांखे वणियो या न वणियो। छो पापनगर हिकु मेगा सोप सीरियल आहे, बहितरीनु सोप सीरियल आहे, उहो जेको आहे KTN ते स्टार्ट आहे ऐं KTN ते ड्रामो तव्हांखे ख़बर आहे फाइनल करे हिन चकर पोइ हलाइनि पिया, मथां अधु में बंदि न करिणो पइजी वञे। इन जे करे यको पापनगर ड्रामे खे न हलायूं तयारु बि हुयो। इन जे करे आख़िरी जेको स्पेल आहे उहो बि रिकॉर्ड करे शूट करे फाइनल करे ईद खां इन जी स्टार्टिंग हाणे थी चुकी आहे।